नाज़िम कंबर जो लालू राइंग शहर जो रहवासी नौजवान ग्वादर में हथियार बंदन हथां क़त्ल थी वियो आहे। तफ़सील रिवायत तुफ़ैल चांडियो जी। तुफ़ैल जी बिल्कुल ही लालू रांग जे ॻोठ बख्शती सोलंकीअ जो रहवासी नौजवान ग्वादर में नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में क़त्ल थी वियो आहे। जयूं आहे तालके वारा जे अॻुवाण मोहम्मद वरेल सोलंकीअ जो नौजवान पुटु शफ़ीक सोलंकी जेको आहे उहो ग्वादर जे इलाइक़े कनाटीअ में नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में जेको आहे थी वियो आहे। नौजवान मज़दूरी सांगे जेको आहे बलोचिस्तान जे इलाइक़े ग्वादर में वियल हुयो, जेको कम खां फारिग थी राति देरि सां घर वापसी अची रहियो हो त संदसि ताड़ में वेठल हथियारबंदनि मथसि फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में नौजवान जेको आहे उहो थॾे ते फ़ौत थी वियो। मक़तूल नौजवान जो मड़ ग्वादर पुलिस जेको आहे खणाए अस्पताल पहुचायो। ज़रूरी कार्रवाई बाद संदसि मड़ जेको आहे हिन वक़्तु लालू रांग शहर जे तरफ़ रवानो कयो वियो आहे। जी तुफ़ैल, तव्हांजी महिरबानी।